नादरीन, एहतसाब न्यूज़ जे ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अव्हांखे सकरण मां असकर लाखो जी रिपोर्ट ॾींदा हलूं त ॻोठु जियंदो लुंड में पथर दिल इंसान पंहिंजे पीर सन घरवारी मुस्मात सुहिणी नूंहुं शबाना खीर प्याग पोटरी अली ज़मा मासूम ॿारड़ी सना सनम ऐं नौजवान पुट मोहम्मद शरीफ़ लुंड खे घर मां कढी छॾियो ऐं मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। मुतासिरीन सकण थाणे आॾो दाहण बावजूदि दाद रसी न थियण बैदि हलंदड़ तेज़ बरसाति में नेशनल प्रेस क्लब सकण आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे उभ ॾारींदड़ रड़ियुनि सां गॾु SSP शहीद बेनज़ीराबाद खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते पीरसन औरत मुस्मात सुहिणी दाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु हाजी बाबू लुंड पंहिंजे भाइरनि आरिब तालिब शमन सां गॾिजी मुंहिंजे बेगुनाह पुट मोहम्मद शरीफ़ खे सख़्तु मार कुट करे तशदुद जो निशानो बनायो, जंहिंखां पोइ मूंखे बेगुनाह मारण ते मन कई त मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेरनि मूंखे मुंहिंजे पुटनि नुंहुं ऐं पोटनि खे मार कुट करे घरां कढी छॾियो आहे। हिन चयो त असां हलंदड़ तेज़ बरसाति में घरां निकिरी इंसाफ़ लाइ सकण थाणे ते आयासीं, पर उन्हनि फ़रियाद न वरितो। हिननि SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।